तो कुरान करीम जे आयत मुबारका जो मैं तर्जुमो पेश कया उन खां पहिरीं अवां सभिनी जी खिदमत में मुअद्दिबाना गुज़ारिश आ तो सभई मोहब्बत सां झूमी करे सलाह शरीफ पढ़ायो तो मां अर्ज कया सलात अहिड़ी मोहब्बत सां पढ़ो जो महबूब करीम फरमायो तो अस्माउ सलात अहल मोहब्बती मां मोहब्बत वारन जो दुरूद पाण मदीने में ॿुधंदो आहियां। सुभान अल्लाह। हाणे का बि सलात जे विर्द खां ज़बान वांदी न हुजे सभई मोहब्बत सां गजी करे पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अन्या मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। चो सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बबरकात कलामे मुक़द्दस में इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वकूनू मअस्सादिकीन। सुभान अल्लाह। रब करीम इरशाद फरमायो ऐ ईमान वारो अल्लाह खां डिजो ऐं सचन बानन सां गॾु थी वञो। हबीब करीम जा प्यारा उम्मतियो रब करीम जी ज़ात बबरकात ईमान वारन खे खिताब फरमायो आ उहे ईमान वारा जिन मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कलमो पढ़ियो आहे उन्हनि ईमान वारन खे मुखातिब थी करे रब करीम बिन ॻाल्हियुनि जो हुकुम फरमायो ऐ ईमान वारो इत्तकुल्लाह। पहिरी ॻाल्हि इहा आहे त अल्लाह खां डिजो। सुभान अल्लाह। कंहिंखां डिजो? अल्लाह खां डिजो। ऐं अल्लाह खां डिजण इन जे करे ज़रूरी आहे। माण्हू छा कंदा आहिनि समझाइण जे लाइ थोरी ॻाल्हि अर्ज़ कयां। नेकीअ जे कंहिं बि ॻाल्हि जे वेझो कोन ईंदा। गुनाहनि खां कंहिंखे रोकण जी ॻाल्हि कर त उन खां रुकजे न। ऐं का बि ॻाल्हि उन्हनि खे चवंदव त बाबा इहो सुठी कान्हे का त चवंदा आहिनि इहे मिड़ई मौलवियुनि जूं ॻाल्हियूं आहिनि अल्लाह बख़्शणहार आहे बख़्शे छॾी। इएं ॿुधंदा आहियो न? पर यादि रखो जेकॾहिं सिर्फ़ इन ई ॻाल्हि जे मथां रहबो त पोइ माण्हू कॾहिं बि गुनाहनि खां बची न सघंदो। ईमान ॿिन ॻाल्हियुनि जे विच में हूंदो आहे। हिकिड़ो ख़ुदा जो ख़ौफ़ ॿी रहमत में उम्मीद। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ईमान घणनि ॻाल्हियुनि जे विच में हूंदो आहे। ॿिन जे विच में हिकिड़ो ख़ुदा जो ख़ौफ़ ॿी रहमत में उम्मीद। जेकॾहिं माण्हू रुगो ख़ुदा जे ख़ौफ़ में रहे उम्मीद ज़रो बि न रखे जीअं हिकिड़ा मुला कंदा आहिनि कॾहिं बि अल्लाह जी रहमत में उम्मीद न रखंदा रुगो डप वारियूं ॻाल्हियूं रुगो ख़ौफ़ वारियूं ॻाल्हियूं कंदा त अल्लाह माज़अल्लाह क़हारा जबारा हीअं करे छॾींदो हीअं करे छॾींदो अहिड़ियूं ॻाल्हियूं रुगो जेकॾहिं कजनि रहमत में उम्मीद न रखिजे इहा बि ॻाल्हि ग़लति आहे। पर जेकॾहिं सिर्फ़ वेही करे उम्मीद ते माण्हू बीही रहंदो ऐं अल्लाह खां डिॼे न इहा बि ॻाल्हि ग़लति आहे। हबीब करीम जे जलीलुल क़दर सहाबी सैयदना हज़रत फारूक आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु सब चो सुभान अल्लाह। सोहणे अलीउल मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु हज़रत सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो त अल्लाह जो ख़ौफ़ मुंहिंजी दिल में एतिरो आहे जो जेकॾहिं आसमान खां आवाज़ अचे
त पूरी मखलूक खे रब करीम बख़्शे छॾियो आ सवाइ हिकिड़े शख्स जे। उन ये हिकिड़े खे मूं बख़्शो नाहे, बाक़ी समूरे दुनिया जहान खे बख़्शे छॾियम। हज़रत उमर फारूक तो फरमाए त मूंखे रब करीम जो ख़ौफ़ एतिरो आहे जो मूंखे डपु थींदो त उहो जेको न बख़्शल बानू आहे मतां उमर फारूक हुजे। अल्लाह। एॾो ख़ुदा जो ख़ौफ़ पर उम्मीद वरी केतिरी आहे। हज़रत सैयदना फारूक आज़म फरमायो वरी जेकॾहिं आसमान मां ऐलान थिए त हिकिड़े बाने खे मूं बख़्शो आहे, बाक़ी कंहिं जे लाइ बि बख़्शिश कान्हे का। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो अल्लाह जी रहमत में उम्मीद मूंखे एतिरी आहे जो उहो हिकिड़ो बानू जेको बख़्शल आहे मां सम्झंदुसि त मतां मां उमर फारूक हुजां। त ख़ौफ़ बि हद दर्जे जो हुजे अल्लाह जी ज़ात खां, रब करीम जी रहमत में उम्मीद बि एतिरी हुजे। अल्लाह वॾो करीम आहे, बख़्शणहार मेहरबान आहे। ज़िंदगीअ जा कंहिंजा जेतिरा बि गुनाह छो न खणी हुजनि, केतिरियूं बि वॾियूं उन जूं ग़लतियूं थी वयूं आहिनि, पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी रहमत मां कॾहिं बि मुस्लमान खे मायूस न थियणु घुर्जे। रब करीम जी ज़ात बाबरकात जी रहमत कुशादी आहे। कुरान करीम में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त रब जी रहमत हर शइ खां वसी आहे। सुभान अल्लाह। जेतिरी रब जी रहमत आहे एतिरी ॿी का बि शइ कान्हे का। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो त हे उहे बांधा जिन पंहिंजे जानियुनि जे मथां ज़ुल्म करे छॾियो आहे, ऐं महबूब करीम उन्हनि खे फरमाए अल्लाह जी रहमत मां मायूस कॾहिं बि न थियनि। केतिरा बि ज़िंदगीअ जा गुनाह छो न खणी हुजनि, कंहिंजी उमिरि 40 साल 50 60 साल बि जेकॾहिं ग़फ़लत में गुनाहनि में गुज़री वई आहे, उनखे मायूस न थियणु घुर्जे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी बारगाह में अचे सही, गुनाह जो एतराफ़ करे त या रब करीम हीअ मूंखां ग़लती थी वई हुई, मां इन्हीअ जी तुंहिंजे दर ते अॼु माफ़ी घुरां थो। ईअं एतराफ़ करे अचे सही। हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो उन जे अखियुनि मां ख़ुदा जे ख़ौफ़ में हिकिड़ो ॻोढ़ो बि अचे त सम्झे त अल्लाह जी रहमत पहुची वई। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ऐं अल्लाह जे वलीयनि जे आस्ताने ते इहो कमु अञा सवलो थी वेंदो। सुभान अल्लाह चो। गुनाहनि जी माफ़ी भले किथे बि माण्हू घुरे, रब करीम ॿुधे थो। बेशक अल्लाह करीम हर जाइ ते ॿुधे थो। बेशक कुरान करीम में अल्लाह ताला फरमायो इज़ा सअलक इबादी अन्नी फइन्नी क़रीब। जॾहिं तोखां मुंहिंजा बाना मुंहिंजे बारे में पुछनि ऐं महबूब त तूं उन्हनि खे फरमाए त रब फरमाए थो त मां इंतिहाई वेझो। सुभान अल्लाह। साह वारी रग खां बि वधीक वेझो। बेशक उजीब दावत दाई इज़ा दआन। जॾहिं बि बानू मूंखे सॾु कंदो आहे त मां उन जो सॾु क़बूल कंदो आहियां। बेशक इहो हर जाइ ते आहे। भले पंहिंजे घर वेही करे सॾु कयूं तॾहिं बि रब ॿुधे थो। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, क़ुरान करीम में आहे 5 सिपारे में अल्लाह ताला ज़िक्र फरमायो। रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम जाऊक फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो ऐ महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम जाऊक। जेकॾहिं इन्हनि पंहिंजे जानियुनि जे मथां ज़ुल्म कयो आहे,
जेकॾहिं ज़िंदगीअ में इन्हनि खां गुनाह थी विया आहिनि, जानियुनि जे मथां ज़ुल्म करे वेठा आहिनि, ऐ महबूब करीम जाऊक, पोइ तो वटि अचनि, फस्तगफिरुल्लाह, पोते तुंहिंजे दर ते अची करे रब खां माफ़ी घुरनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इन जे करे बि बार बार चवरायां थो त हिकिड़ो भेरो बि मोहब्बत सां सुभान अल्लाह चवंदव त जन्नत में उन जे लाइ हिकिड़ो वण लॻी वेंदो। सुभान अल्लाह। ॿाहिरि त आहे छा आहे माहौल, हर कंहिंखे ख़बर। अल्लाह जे ज़िक्र जो टाइम तमामु थोरो थो मिले माण्हुनि खे। अॼुकल्ह जी वठवठां जी हालत जो आहे, केर थो टाइम कढे जो वेही करे अल्लाह जे ज़िक्र जे लाइ अधु कलाक वेही करे ज़िक्र जूं तस्बीहूं पढ़े। ॾाढो ॾुखियो आहे हिन वक़्त में, पर अल्लाह करीम जंहिं ते महिरबानी करे उहे त राति ॾींहं लॻा पिया आहिनि। उन्हनि जे लाइ ज़रूर सवलो आहे जिन खे रब करीम तौफीक बख़्शे। पर अॼुकल्ह जे माहौल में जेकॾहिं ॾिसिजे थो त जिते वञ उतां किथे वेह, उते बजाई सजाई कचहरी, रस्ते ते किथे वेह, उते बि को यार दोस्त किथे बि मिले थो त कंहिं न कंहिं जी पचार ज़रूर, का गिला गीबत हूंदी, का अजाई सजाई ॻाल्हि हूंदी, का खिल भोग मज़ाक मस्करी हूंदी। याद रखो, हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन फरमाईंदा हुया त जॾहिं बि तव्हां गॾिजी करे कंहिं जाइ ते वेहो, कचहरी कयो, पोइ दुनिया जूं ॻाल्हियूं जिते थियनि उते ॿ चार गॾु जिते वेठा हुजो, पोइ हिकिड़ो तव्हां मां छा करे, तवज्जो आहे? हा साईं। पाण फरमाईंदा हुया पोइ हिकिड़ो तव्हां मां ईअं चवे त यार हाणे दुनिया जूं ॻाल्हियूं कारोबार जूं ॿियूं घणेई कयूंसूं, हाणे अचो त वरी का अल्लाह जी ॻाल्हि कयूं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हज़रत रोज़े वारा फरमाईंदा हुया त का बि ॻाल्हि, का बि कचहरी अजाई न हुजे, उन में अल्लाह जो ज़िक्र ज़रूर हुजे। सभई गॾिजी करे पढ़ायो, ला इलाहा इल्लल्लाहु, ला इलाहा इल्लल्लाहु, ला इलाहा इल्लल्लाहु, ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चओ सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, ऐ ईमान वारो अल्लाह खां डिॼो। समझण जी ॻाल्हि आहे, जॾहिं माण्हू ईमान में अची वियो, अल्लाह खां डिॼे बि थो, उन खां बाद में हाणे बाक़ी अञा कहिड़ी ॻाल्हि रही आहे। जॾहिं अल्लाह जे ख़ौफ़ में बि बानो गुज़ारे थो, तंहिंजो मतिलब आहे आम तरह सां जेकॾहिं केर बि ख़ुदा जे ख़ौफ़ में हुजे, असां चवंदासूं त हाणे ठीकु आहे, इहो अल्लाह खां डिॼण वारो बानू आहे। पर यादि रखो, इते अञा ॻाल्हि ख़तम कान थी आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, इत्तकुल्लाह वकूनू मस्सादिकीन। सुभान अल्लाह। रब करीम फरमायो, अल्लाह खां डिॼो, उन खां बाद में ॿियो हुकुम ही आहे त सचनि बाननि सां गॾु हुजो। सुभान अल्लाह। तंहिंजो मतिलब आहे त अल्लाह खां डिॼण वारो बानू बि को हुजे, उन खां बाद में बि इहो ज़रूरी आहे त अल्लाह जा जेके सच्चा सालिह बाना आहिनि उन्हनि सां सुहबत। सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। इन जे करे असां वटि हिन उम्मत में तरीक़ो इहो आहे त मुर्शिद वठी करे उन्हीअ जे वेझो रहंदा आहियूं। मुर्शिद वठण जो मक़सद छा हूंदो आहे?
सच्चे बाने सां गॾु हुजण। सुभान अल्लाह। मुर्शिद वठण जो मक़सद इहो हूंदो आहे त सालिह बानू जेको अल्लाह वारी वाट ॾसे उन सां गॾु हुजे बानू। जेकॾहिं माण्हू अकेलो अल्लाह जे ख़ौफ़ में बि गुज़ारे थो, इबादतुनि में रियाज़तुनि में बि गुज़ारे, पर अल्लाह जे कंहिं वलीअ जी दामन हथ में न हूंदी, केॾी महिल बि उन खे शैतान पंहिंजे मकर में आणे करे उन ते हमलो करे सघे थो। पर जेके बि अल्लाह जे वलीयनि जा जेके निस्बत वारा आहिनि, कॾहिं बि शैतान उन ते हमलो कोन करे सघंदो आहे। मां हिकिड़ो मिसाल पेश कयां। हिकिड़ो वॾो कामिल अल्लाह जो नेक साले बानू वॾो आलिम थी गुज़रियो आहे, हज़रत इमाम राज़ी रहमतुल्लाह ताला अलैह। वॾो जय्यद आलिम थी गुज़रियो आहे। हज़रत शाह अहमद रज़ा ख़ान फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजी मलफूज़ात शरीफ में इहो वाक़ियो लिखियो आहे। चवे थो इमाम राज़ी रहमतुल्लाह ताला अलैह वॾो आलिम हुयो, मुक़्तदर आलिम हुयो, पर जंहिं वक़्त में उन जो आख़िरी टाइम थियो आहे, विसाल वारो टाइम उन जो क़रीब आयो, उन टाइम ते शैतान अची करे उन जे मथां हमलो करण जे लाइ उन जे वेझो अची करे बीठो आहे। यादि रखो आख़िरी टाइम ताईं बि शैतान वॾा वस कंदो आहे त कंहिं बि मोमिन खे ईमान सां हितां दुनिया मां न मोकिले। शैतान कोशिशूं कंदो आहे, आख़िरी टाइम ताईं बि ईमान खसण जी कोशिश कंदो आहे, पर रब करीम शल पनाह में रखे। जेके निस्बतुनि वारा बाना आहिनि उन्हनि खे रब करीम दुनिया मां ईमान सां मोकिलींदो आहे। सुभान अल्लाह। अल्लाह जो कामिल बानू हिकिड़ो आलिम दुनिया मां वञे पियो, उन टाइम ते शैतान आयो उन जे भर में बीही करे उनखे अची करे परेशान कयईं त ॾे ख़बर अल्लाह हिकु आहे। शैतान अची करे उन आलिम खे फासायो। उन चयो त अल्लाह हिकु आहे, वहदहु ला शरीक लहू रब आहे। चई त दलील ॾे। हज़रत इमाम राज़ी उन खे दलील ॾिनो। शैतान उन जो दलील रद्द करे छॾियो। रब करीम शल पनाह में रखे। शैतान कोशिश करे, वरी उन जे ज़हन में ॻाल्हि कई त भई ही जेकॾहिं आहे त पोइ वरी ही मसलो छा थींदो। ये इल्म जा दलील हूंदा आहिनि, उहे हिते घणो पेश करण जी हरू ज़रूरत कान्हे का। हिकिड़ो दलील ॾिनई, उहो उन रद्द कयो, वरी ॿियो दलील ॾिनई, वस करे छॾियईं। अलाए केतिरा दलील ॾेई वियो। जेको दलील ॾे शैतान उहो दलील रद्द कंदो वञे। आख़िरकार हू परेशान थियो। आख़िरी टाइम हुजे उन जो, शक में पइजी वियो, अलाए छा मसलो। उन जो मुर्शिद हुयो हज़रत शेख नजमुद्दीन कुबरा। सुभान अल्लाह। ज़ोर सां चओ अञा मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। हज़रत शेख नजमुद्दीन कुबरा रहमतुल्लाह ताला अलैह जेको उन जो मुर्शिद आहे, उहो उन जाइ ते वुज़ू पियो करे। वुज़ू सारींदे पाणीअ जी लप जेका भरी हुयाई उहा हीअं करे उछलाए करे चवे थो त इन खे चओ त मां रब करीम खे बग़ैर दलील जे अकेलो रब मञा थो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ज़ोर सां सुभान अल्लाह। उते जेके मुरीद उन जा हज़रत शेख नजमुद्दीन जा वेठा हुया, उन्हनि चयो त ही छा क़िबला, ही मसलो छा थियो? अॼु वुज़ू फरमाईंदे तव्हां हीअं चयो, इहा ॻाल्हि असांखे सम्झ में न आई। उन बुज़ुर्ग चयो त हज़रत इमाम राज़ी रहमतुल्लाह ताला अलैह उन जो आख़िरी विसाल वारो टाइम हुयो। उन में हू परेशान थियो। शैतान उन खे भुलायो पे, उन जे ईमान खसण जी कोशिश कयाई पे। आख़िरी टाइम ते उन वॾा दलील ॾेई करे वस कया।
शैतान पंहिंजे इल्म सां उन जा दलील रद्द कंदो वियो। आखिरी टाइम ते मूं उन्हीअ जी मदद करे उन्हीअ खे ही जो पाणीअ जो छंडो हणी करे उन्हीअ जे ज़हन ते जेका ॻाल्हि हुई उहा उन्हीअ खां साफ़ कराई आहे ऐं उनखे ॿुधायो त इनखे चओ त मां रब करीम खे बग़ैर दलील जे अकेलो रब मञा थो। इन्हीअ मुंहिंजे ॿुधण सां हज़रत इमाम राज़ी रहमतुल्लाह तआला अलैहि ईमान सां रब करीम जे हुज़ूर में वञी हाज़िर थियो आहे। सुभान अल्लाह। मुर्शिद वठण जो मक़सद इहो हूंदो आहे, इहो फ़ाइदो हूंदो आहे। खाए कमाए हर को पंहिंजो थो आहे न, केर बि कंहिंखे ॾींदो कोन्हे को, पर निस्बत अल्लाह वारे सां छाजे लाइ हूंदी आहे। ऐं ख़ासि तरह सां जॾहिं रसूलुल्लाह जी ज़ात जी निस्बत उहा सैयद ज़ादे जी हुजे, या त सुभान हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती। ये दरगाह आलिया बखरी शरीफ हजरत सैयद मोहम्मद अहसन अली शाह हजरत रोजे धनी रजी अल्लाह तआला अन्हु जो फर्जंद अर्जमंद 9 नंबर फर्जंद हजरत रोजे वारे जो 8 नंबर पी सैयद महदी शाह रहमतुल्लाह अलैह खलीफे में आला रखे जी न्याणिया मां हजरत सैयद मोहम्मद अहसन अली शाह रहमतुल्लाह तआला अलैह हजरत रोजे धनी रजी अल्लाह तआला अन्हु जो फर्जंदा ऐं हजरत रोजे धनी उहा बाकमाल हस्तिया जो बरे सगीर उन्हीअ जे फैज़ खां रंगियल। सुभान अल्लाह। जेके भी दरगाहूं वञी करे ॾिसो, हकीकत इहा आहे त उहे कंहिं न कंहिं तरीक़े सां रोज़े वारे जे दर तां फैज़याब ज़रूर। सुभान अल्लाह। सभिनी जी तव्हां तारीख़ पढ़ी ॾिसंदव त हज़रत रोज़े धनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जो फैज़ झर झंग में आहे। पंहिंजा छा मुरीद को मोहब्बत में ॻाल्हि करे त उहा ॻाल्हि ॿी आहे, पर गैरन भी लिखियो आहे त हजरत रोजे धनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जो फैज़ उहो छोलियूं हणंदड़ समुंड हुयो जो हिन सिंध सुहारी अहिड़ो नज़ारो अॻ में कॾहिं ॾिठो ई सुभान। हजरत रोजे धनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जी खिदमत में साल जा 9 महीना सैर सफर कंदा हुया ऐं हजरत मियां खलीफो अल्लाह रखियो रहमतुल्लाह तआला अलैहि। हजरत रोज़े धनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जा हरम मुहतरम जेके इन्हीअ खलीफे साहिब जा हुया, हजरत रोज़े धनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन हजरत खलीफे मियां अल्लाह रखे रहमतुल्लाह तआला अलैहि जो उहो नकुल मुबारक बयान कंदा हुया। खलीफो साहिब बि कमाल जो साहिब हुयो। हजरत रोज़े वारन बि उन्हीअ जा जेके गुफ्ता चयल आहिनि पंहिंजे जमायत खे मुरीदन खे ॿुधाईंदा हुया। खलीफो साहिब बि एतिरो बाकमाल हुयो। उन्हीअ खलीफे मियां अल्लाह रखे रहमतुल्लाह तआला अलैहि जी ॻाल्हि हजरत रोज़े धनी रज़ी अल्लाह तआला अन्हु कई आहे त खलीफो साहिब फरमाईंदो हुयो त असां अल्हम्दुलिल्लाह गैरतमंद आहियूं। सुभान अल्लाह। छा आहियूं? गैरतमंद आहियूं। ओ खलीफो साहिब फरमाईंदो हुयो त असां गैरतमंद आहियूं, पंहिंजे घर में कंहिं गैर खे दाखिल थियण कोन ॾींदा आहियूं। सुभान अल्लाह। हजरत रोज़े वारा फरमाईंदा हुया त इन जो मक़सद खलीफे साहिब जो इहो हुयो त हीअ दिल जेका आहे सा अल्लाह जो घर, ये दिल सिर्फ अल्लाह जे इश्क जे लाइ। असां त इनखे अलाए छामे छामे फासाए छॾियो। रब करीम शल पनाह में रखे। कंहिंजी दुनिया जी मोहब्बत, कंहिंजी माल मिल्कियत सां मोहब्बत, कंहिंजी कहिड़ी शइ सां कंहिंजी कहिड़ी शइ सां मोहब्बत, पर खलीफो साहिब फरमाईंदो हुयो त ही दिल अल्लाह जो घर आहे ऐं असां गैरतमंद आहियूं।
इन्हीअ में कंहिं गैर खे अचण को न ॾींदासीं। अल्लाह जे इश्क खां सवाइ इन्हीअ दिल में को अजायो ख्याल अचण ई कोन ॾींदासीं। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। केॾी न वॾी ॻाल्हि आहे। इन्हनि अल्लाह वारनि जे गुफ़्तनि मां इहे असांखे सबक मिलंदा आहिनि। ही जेके आस्ताना आहिनि न, ईअं न सम्झियो त हिते बस मां साईं वारनि खे गुज़ारिश कंदुसि त इन जाइ ते उहो रंग हुजे जेको हज़रत रोज़े धणीअ जे दर ते। सुभान अल्लाह। इंशाअल्लाह अज़ीज़। जी सही, जी सही। अल्लाह करीम शल ही वेढ़ा हमेशा मोहब्बतुनि सां आबाद रहे। आमीन आमीन। हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह तआला अन्हु जो दर ॾिठो अथव न, सुभान इंशाअल्लाह ॾिसंदा। जिन ॾिठो आहे उहे रंग ॾिसी आया हूंदा, ऐं जिन नाहे ॾिठो उहे बि वरी वरी वञी ॾिसी अचनि त हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह तआला अन्हु जे दर ते अल्लाह जे फज़ल ऐं करम सां का बि गैर शरई ॻाल्हि कान्हे। दुनिया में त अले छा छा थो थिए, कंहिं अल्लाह वारे जे आस्थाने ते किथे मेला मलाखड़ा थियनि, किथे ॿियूं ॻाल्हियूं थियनि, अजायूं सजायूं ॻाल्हियूं, पर उते राति ॾींहं जे कॾहिं ॻाल्हियूं आहिनि। 5 वक़्त निमाज़ सवनि जे तादाद में जमायत सां हर टाइम ते आहे, ऐं ज़िक्र फिक्र करण वारा बाना राति जो असर जे टाइम ते जेकॾहिं तव्हां उथंदो तॾहिं बि तव्हांखे सवे बाना अल्लाह जो ज़िक्र कंदे नज़र। सुभान अल्लाह। ऐं जेकॾहिं ईअं ॾिसंदव तव्हां मदरसा, उते क़ुरान ऐं हदीस जूं फिक़ह जी तालीम, ॿिया जेके बि इल्म ऐं फ़नून आहिनि शरीयत जा, उहे तव्हांखे दीनी इदारे में नज़र ईंदा। तंहिंजे करे साईं वारनि खे साईं गादी नशीन सैयद ज़ैनुल आबदीन शाह साहिब दामद बरकातुहुमुल आलिया, साईं सैयद नज़ीर हुसैन शाह साईं खे, ॿिया जेके बि आहिनि असर वारा, हिन दरगाह मुबारक जी ख़िदमत करण वारा, उन्हनि सभिनी खे गुज़ारिश कंदुसि त हज़रत रोज़े धणीअ जे बचड़े जे दर ते बि उहे दीन जा दर्स हुजनि। आमीन इंशाअल्लाह अज़ीज़। हिते आस पास में जेके बि मुस्लिम उम्मत जा जेके बच्चा आहिनि, उहे इन जाइ ते अची करे हितां इल्म हासिल कनि, फैज़ हासिल कनि। हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह तआला अन्हु जो इहो फैज़ झर झंग में अल्हम्दुलिल्लाह इन तरीक़े सां बि जारी हुजे। क़ुरान करीम जी तालीम हुजे, मस्जिद शरीफ आबाद हुजे, ज़िक्र फिक्र हुजे, ऐं जेके बि अचनि था फ़क़ीर फुक़रा, जेके बि हिन निस्बत वारा आहिनि, उहे अचनि त हिते को न को उन्हनि खे सुहिणो सबक मिले। सुभान अल्लाह। मोहब्बत जो सबक मिले। ऐं आदिर जो कलाम मिठो क़ुरान करीम आहे, अव्वल में बिस्मिल्लाह रहमान रहीम आहे। सुभान अल्लाह। आदिर जो कलाम मिठो क़ुरान करीम आहे, अव्वल में बिस्मिल्लाह रहमान रहीम आहे। सुभान अल्लाह चओ। सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतीयो, तमू अर्ज़ पे कयो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो हुक्म आहे त अल्लाह खां डिॼो ऐं सचनि बाननि सां गॾु थी वञो। ये सच्चा अल्लाह वारा, उन्हनि जो मक़सद छा हूंदो आहे? दुनियावी को गर्ज़ गायत न। मुस्लिम शरीफ जी हिकिड़ी हदीस आहे, सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, इन्न मिन इबादिल्लाहि लउनासन मा हुम बिअंबिया वला शुहदा यग़बितुहुमुल अंबिया वश्शुहदा बिमकानिहिम मिनल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह जे बाननि मां के अहिड़ा बि बाना हूंदा आहिनि जेके न नबी आहिनि
न कोई शहीद आहिनि पर क़यामत जे ॾींहुं जेके अल्लाह उन्हनि सां मेहरबानियूं फरमाईंदो जेके रब करीम उनखे मक़ाम ऐं मर्तबा अता फरमाईंदो उन्हीअ खे नबी सगोरा ॾिसी बि ख़ुशि थींदा हूंदा शहीद बि उन्हीअ ते रीसूं कंदा हूंदा उहो मक़ाम ऐं मर्तबो उन्हनि खे मिलंदो सहाबन अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐ महबूब मेहरबानी करे असांखे ॿुधायो मन हुम या रसूल अल्लाह उहे केर आहिनि अहिड़ा भलारा जेके न नबी आहिनि न को शहीद आहिनि पर रब करीम उन्हनि खे मक़ाम ऐं मर्तबा एॾा वॾा ॾिना आहिनि ॿुधायो त उहे केर आहिनि हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हम क़ौमुन तहाब्बू फिल्लाह ये हिकड़ी अहिड़ी क़ौम आहिनि जिन जो न कोई को दुनियावी को वास्तो हूंदो आहे मिन गैर अमवालिन यतआतौनहा अहिड़ो को न को उन्हनि जो वास्तो आहे न कोई कारोबार जो को मामलो आहे जंहिंजे करे उन्हनि जी पाण में मुहबत हुजे न कोई को मिटी माइटीअ जो मसलो आहे पर हिकिड़ा आम माण्हू आहिनि उहे हुननि वटि ईंदा आहिनि उहे क़ौम अहिड़ी आहिनि जेके अल्लाह कारण मुहबत रखंदा आहिनि सिर्फ़ ख़ुदा कारण मुहबत हाणे जेकॾहिं तव्हां असां आया आहियूं हिन जाइ ते त हिननि अल्लाह वारनि जे आस्थाने सां या साईं वारनि सां असांजो ॿियो कहिड़ो ताल्लुक आहे न को का क़ौमियत आहे न कोई को कारोबार जो को बिज़नेस जो वास्तो आहे वास्तो सिर्फ़ इहो आहे लिल्लाहि फिल्लाहि सुभान अल्लाह अल्लाह कारण असां ईंदा आहियूं ऐं अल्लाह वारा बि छा कंदा आहिनि जो उन्हनि खे उहा मुहबत ॾींदा आहिनि जेका ख़ुदा कारण मुहबत हूंदी आहे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि जे लाइ फरमायो फवल्लाहि इन्न वुजूहहुम लनूरुन वहुम अला मनाबिर मिन नूर हबीब करीम फरमायो त अल्लाह जो कसम आहे क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं पूरो महशर जो मैदान परेशान हुजे उन टाइम ते हुननि खे का बि परेशानी कान हूंदी हबीब करीम फरमायो त उन्हनि जा चेहरा चोॾीअ जे चंड वांगुरु चमकंदा हूंदा वहुम अला मनाबिर मिन नूरिन उन्हनि जे उहे क़यामत जे ॾींहुं नूरानी सोफ़नि ते वेठल हूंदा हबीब करीम इन जाइ ते फरमायो अला इन्न औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून नबी करीम इन जाइ ते इहा आयत तिलावत कई आहे तंहिंजो मतिलबु आहे त या अल्लाह जे वलियनि जी जमायत आहे जिन खे न को खौफ आहे न कोई गम आहे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो तई अल्लाह वारनि जा आस्थाना हज़रत भिटाई घोट इन्हनि जे लाइ दुआ कई चओ सुभान अल्लाह भिटाई घोट तो रब करीम जी बारगाह में अर्ज करे त अल्लाह जुंग जियन जनी अजे घारिया या रब ये जुंग जेके आहिनि शल जीअंदाई रहन सुभान अल्लाह चओ बारकल्लाहु फीकुम ये जुंग शल जीअंदाई रहन जिन जे अझे में साए में असां जिंदगी गुज़ारे रहिया आहियूं अल्लाह जुंग जियन जनी अझे घारिया शाल मस्के वीयरी जिता पी पियन मरकण अखड़ियुन तो ॾिठे मुंह सुख थिए या रब करीम शल यो खूह सुके न कॾहिं जितां लई किथां किथां अची करे जिते माण्हू अची करे पंहिंजी उञ उझाईंदा आहिनि
उतां ई उन्हनि खे फैज़ मिलंदो आहे, उतां ई अल्लाह जे सुञाण जा सबक मिलंदा आहिनि। ये खूह शला आबाद हुजनि, कॾहिं बि सुकन न, मरकण अखड़ियुनि तो ॾिठे मुंह सुख थिए। ऐ अल्लाह जा नेक साले बाना, शल तूं जीअंदो ई हुजी, जो तुंहिंजे दीदार सां असांजूं अखियूं थधियूं थियनि थियूं। असांजी ज़िंदगीअ में असांखे रब करीम जे सुञाण जा तरीक़ा ऐं सबक मिलनि था। ही अल्लाह वारनि जा आस्थाना इहे हूंदा आहिनि, इहे मिटीअ जा ढेर न समझिजो। जीअं के मुल्ला चवंदा आहिनि त मआज़ अल्लाह, कंहिं अल्लाह जे वलीअ जे दरबार ते वञण जो को बि फ़ाइदो कोन्हे को। जीअं मूं तव्हांखे पहिरीं भिटाई घोट जो शेर ॿुधायो त मरणा अॻे जे मुआसे मरी थियनि मात। मरण खां अॻु में ई जेके पंहिंजे पाण खे फना करे छॾींदा आहिनि, मौत उन्हनि खे मारे कोन सघंदो। ये हमेशा जिंदा आहिनि। हजरत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो फर्जंद पहिरो पागारो सैयद सिबगतुल्लाह शाह अव्वल तजर धणी बादशाह, उन्हीअ जो वरी फर्जंद हुयो ॿियो नंबर पागारो जेको थियो सैयद अली गोहर शाह बंगुले धणी। सुभान अल्लाह। हजरत अली गोहर शाह बंगुले धणी रहमतुल्लाह ताला अलैहि पंहिंजे वालिद हजरत पीर साईं तजर धणी बादशाह जी खिदमत में हिकिड़ो भेरो वेठा हुया। तवज्जह सां ॻाल्हि ॿुधो त पीर साईं तजर वारे पंहिंजे साहिबजादे खे फरमायो त बाबा ॻाल्हि ॿुधो। फरमाई त बाबा अल्लाह न करे जो तव्हांखे को जिंदगीअ में को मुश्किल टाइम अचे, का ॾुखियाई का अचे, खुदा न करे ईअं थिए, पर ॾुख सुख जिंदगीअ जो हिस्सो आहे, अचणा आहिनि। ऐं इहे ॾुख तकलीफ़ूं बि आज़माइश जे लाइ ईंदियूं आहिनि, सम्झो था। उन्हनि में जेकॾहिं बानू सब्र सां ऐं रब करीम जे हुज़ूर में गिड़गिड़ाए करे उन बानहप इश्क ऐं मुहब्बत सां रब करीम जे हुज़ूर में जेकॾहिं तवज्जह रखी करे अर्ज़ कंदो त रब करीम उन्हनि ॾुखियायुनि मां अञा वधीक उनखे बरकतूं अता करे। सुभान अल्लाह। त हज़रत पीर साईं तजर धणी बादशाह फरमायो त बाबा खुदा न करे तव्हां ते को ॾुखियो ॾींहुं अचे, पर जेकॾहिं अची बि वञे त पोइ असांजी मज़ार ते अचिजो, पंहिंजो मसलो जेको बि अथव सो असांखे ॿुधाइजो। खुदा कंदो त तव्हांजी मदद खां इहे ज़मीन जा 4 हथ असांखे रोके कोन सघंदा। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह चओ मोहब्बत सां। सुभान अल्लाह। यकीन जी ॻाल्हि ॿुधायांव थो त अल्लाह वारा जेके मज़ारुनि में बि आहिनि, ईअं न समझिजो त ज़ाहिरी जेकॾहिं किथां का ॻाल्हि नथी थिए त पोइ कंहिंजे दर ते वञूं, कंहिंखे वञी करे सवाल कयूं। अलाए केतिरा ई भेरा हिन बाने जो त बार बार आज़मायल आहे। कॾहिं बि वञी करे कंहिं अल्लाह वारे जी मज़ार ते वेही करे वञी करे अर्ज़ कर त खुदा थो ॼाणे त मदद थींदे देर कान थींदी। सुभान अल्लाह। अल्लाह वारा मसलो हल कराए ॾींदा। हज़रत पीर साईं तजर धणी बादशाह फरमायो त ये ज़मीन जा 4 हथ तव्हांजी मदद खां असांखे रोके कोन सघंदा। ऐं हिकिड़ो टाइम थी वियो जो हज़रत पीर साईं बंगुले धणी बादशाह खे का तकलीफ़ थी, का दुनियावी को मसलो थी वियो। पाण फरमाइनि था त हिकिड़ो ख़्याल ज़हन ते अहिड़ो बीही वियो जेको जानी न पियो छॾे। पोइ वियासूं, उहा ॻाल्हि यादि आई त पीर साईं तजर वारे छा फरमायो। पोइ वियासूं वञी करे उन जी मज़ार ते वेही करे अदब सां अर्ज़ कयमि त मज़ार मां आवाज़ आयो,
इए हूं जो आवाज आयो यो मु बुधो मज़ार मां जिए केर दड़को दई करे कहीं शे के हटाए वो ख्याल जेको ज़हन ते बीठो हुंदो हुयो वो दड़को जेको मज़ार मां आयो उन ये टाइम ते यक्सर उहा गाल हमेशा ज़हन ता हटी वरी कदह बि कान आई। सुभान अल्लाह चो मोहब्बत सां सुभान अल्लाह। अल्लाह वारा मज़ारन में अज भी जिंदा आहिन। अल्लाह जा नेक बाना वली कामिल उन्हनि जा त मक़ाम ही परे आहिन पर खोड़ सारा हाणे मुख़्तसिर टाइम में कहिड़ा वाक़ियात बयान कजन। साईं वारनि जी मोहब्बत आहे जो मूंखे मोहब्बत सां यादि कयूं। अहिड़ी कंहिं बि हज़रत रोज़े धणीअ जे बचड़नि वटि अचण यकीन ॼाणियो त मूंखे बेहद ख़ुशी थी आहे। सुभान अल्लाह। ये हाज़री मुंहिंजी रब करीम शल क़बूल फरमाए। आमीन आमीन। अल्लाह तबारक व तआला हिननि आस्थाननि खे आबाद फरमाए। शल करीम रब पंहिंजे महबूब जे सदके में ई वेढ़ा जेके बि आहिनि मोहब्बतुनि ऐं बरकतुनि सां आबाद रखे। आमीन। छा था समझो त ही ज़मानो जो गुज़रियो आहे। हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह तआला अन्हु खे तक़रीबन 200 साल खां वधीक ज़मानो जीअं चइजे। हिते केतिराई अल्लाह वारा आया हूंदा। हज़रत सैयद इरशादुद्दीन शाह साहिब रहमतुल्लाह तआला अलैहि जे लाइ ॿुधायो वियो त उहो वॾो बाकमाल अल्लाह जो बानू थी गुज़रियो। त ईअं खोड़ सारा केतिरियूं अंबड़ियूं साइणूं हूंदियूं जिन जी हिन दरगाह जी ख़िदमत में इन ये ज़िक्र फ़िक्र में कीअं उन्हनि जा तौर तरीक़ा गुज़रिया हूंदा, कीअं उन्हनि जूं दुआऊं इन में शामिल हाल हूंदियूं त इहे आस्थाना हमेशा आबाद रहनि। त सभई कोशिश कयो अहिड़ी का बि ॻाल्हि आहे दुनिया जी का अजाई सजाई ॻाल्हि थी वञे थी पाण में का नफ़रत अचे थी को ज़माने में को अहिड़ो मामिलो थी वञे थो त यादि रखो हिन ये अज़ीम जेका आस्थानूं आहे उन जे भलाई में ये पंहिंजा मुआमलात कॾहिं बि हिक ॿिए में न आणण ॾियूं। ही जेको आस्थानूं आहे इन जी इज़त ऐं वक़ार सभ खां मथे आहे। हमेशा सभई कोशिश कयूं त गॾिजी करे सभई सादाते गिरामी जेके आहिनि इन आस्थाने खे ई पंहिंजो इज़त ऐं वक़ार समझी करे इन जे लाइ इन जी इज़त जे लाइ कोशिश कयूं। अल्लाह तबारक व तआला शल इहे आस्थाना हमेशा आबाद फरमाए। बीर नाराए रिसालत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि नाराए तहकीक वसल्लम नाराए हैदरी नाराए पीर नाराए विलायत मुफ्ती इनायतुल्लाह सिकंदरी साहब। सुभान अल्लाह। नारा त उन्हनि जा हणजन असां त आहियूं गुनहगार बाना। अल्लाह तबारक व तआला शल उन्हनि भलारनि जी निस्बत नसीब फरमाए ऐं उन्हनि जे सदके में रब करीम असां सां करम करे। हज़रत सैयदना शेर खुदा अलीउल मुर्तज़ा मुश्किल कुशा सुभान अल्लाह अली अली जो थोरो ज़िक्र थी वञे। सुभान अल्लाह। कया आशिक फरमायो अली वारिस मोहम्मद दे चमंदा जोर सां जो सुभान अल्लाह। मुस्तफा करीम जे इन ये चमन जो वारिस अलीउल मुर्तज़ा। सुभान अल्लाह। बेशक अली वारिस मोहम्मद दे चमंदा अली तारा नबी दी अंजुमंदा अली वो गुल है साइम जिस पे होया एक गुलदस्ता मुकम्मल पंज तंदा। सुभान अल्लाह। जोर सां जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अञा ॿुधंदव बेशक। अजब शाने मुअल्ला है अली दा अजब शाने मुअल्ला है अली दा
ये सब हुस्ने तजल्ला है अली दा। मैं साइम इसलिए हूँ दर तू मंगा कि अली अल्लाह दा अल्लाह है अली दा। सुभान अल्लाह, जोर सां जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हजरत सैयदना अलीयुल मुर्तजा हैदर कर्रार रदियल्लाहु ताला अन्हु जेको शुजात ऐं बहादुरीअ में पंहिंजो मट पाणा चओ सुभान अल्लाह। हर कंहिंखे मुस्तफ़ा करीम जा जेके बि सहाबी आहिनि कंहिंखे कहिड़ो शरफ मिलियल आहे, कंहिंखे कहिड़ो शान मिलियल आहे। हजरत अबू बकर सिद्दीक रदियल्लाहु ताला अन्हु जो जियां सदाकत में कमाल आहे, हजरत उमर फारूक जो जियां अदालत में कमाल आहे, सैयदना उस्मान गनी जो सखावत में कमाल आहे, इए सैयदना अलीयुल मुर्तजा जो शुजात में कमाल आहे। सुभान अल्लाह। पर इए न समझिजो त हजरत अबू बकर सिद्दीक आहे त के माअज़ल्लाह ॿिया सच्चा न हुया छा? सब सच्चा हुया। हजरत उमर फारूक आदिल हुयो, ॿियनि में भला अदालत न हुई छा? असहाबत कुल्लुहा उदूल, मुस्तफ़ा करीम जा सब सहाबी आदिल आहिनि। ऐं हजरत उस्मान गनी जेकॾहिं सखी हुयो त खोड़ सारा मुस्तफ़ा करीम जा सहाबी सखी आहिनि जिनखे रब करीम माल दुनिया दौलत अता फरमाई हुई, वॾी उन्हनि जी सखावत हुई। हजरत अलीयुल मुर्तज़ा रदियल्लाहु ताला अन्हु शुजा हुआ। अहिड़ा खोड़ सारा अल्लाह जा कामिल बाना मुस्तफ़ा करीम जा जलीलुल क़दर सहाबी उहे शुजात ऐं बहादुरीअ जा सुहिणा मेमार हुया। पर यादि रखो कंहिंखे कंहिंखे रब करीम इहो एज़ाज़ अलॻि इम्तियाज़ सां बख़्शियो आहे। चओ सुभान अल्लाह। साईं मुफ्ती फिदा हुसैन सिकंदरी इन महफ़िल मुबारक में असां गॾु आया आहियूं, पर साईं जिन हाणे महफ़िल मुबारक में तशरीफ़ फरमा थिया आहिनि खेनि मां अहलन सहलन मरहबा चवां थो। सभई मोहब्बत सां सुभान अल्लाह चओ। अल्लाह तबारक व तआला जा इहे भलारा बाना मुस्तफ़ा करीम जा सहाबी इन्हनि जो हर सभिनी जो कमाल हुयो, पर कंहिंखे कंहिंखे कंहिं ख़ास वस्फ में इम्तियाजी हैसियत हासिल आहे। हजरत अलीयुल मुर्तज़ा जॾहिं न मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन यहूदियुनि जे इलाइक़े में जॾहिं ख़ैबर में हुया, चओ सुभान अल्लाह, काफ़ी ॾींहं थी विया जंग खे। कुछ माण्हू वरी चवंदा आहिनि त उन जाइ ते हजरत अलीयुल मुर्तज़ा कोन हुयो, पोइ ॿिया जेके हुया उहे बि कोन पिया मदद कनि या छा चयो वेंदो आहे। घणो मां तफ़सील में नथो वञणु चाहियां, हरू भरू महफ़िल ख़राब छो कजे कंहिंजो अजायो ज़िक्र करे। पर चयो वेंदो आहे त ऐन टाइम ते हज़रत अलीयुल मुर्तज़ा खे रसूलुल्लाह मदद जे लाइ सॾियो, पोइ सुहिणो अलीयुल मुर्तज़ा अची करे पहुतो ऐं उन इहा जंग हासिल कई, फतह हासिल कई। पर यादि रखो इन में खोड़ सारियूं अजायूं ॻाल्हियूं मिलायूं वेंदियूं आहिनि। हक़ इहो आहे त मुस्तफ़ा करीम जा सहाबी सिद्दीक़ अकबर हजरत उमर फारूक उहे बि मौजूद हुया। हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत अबू बकर सिद्दीक़ जे हथ में कमान ॾिनी आहे। जंग थींदी रही, सॼो ॾींहुं गुज़री वियो आहे, फतह कान थी। वरी ॿियो ॾींहुं थियो आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी हजरत उमर फारूक जे हथ में सहाबा जी कमान ॾिनी आहे। उहो वरी जंग कंदो रहियो, खून रेज़ लड़ाई थी आहे, पर जंग फतह कान पई थिए। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन रात जे टाइम ते जॾहिं जंग बंदि थी वई, सहाबा इकराम के हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो,
त जॾहिं सुबुह थींदो त मां झंडो अहिड़े शख्स जे हथ में ॾींदुसि जंग जो उहो अल्लाह सां मुहब्बत कंदो आहे, अल्लाह ऐं रसूल उन्हीअ सां मुहब्बत कंदा आहिनि। सुभान अल्लाह। ऐं उन्हीअ जे हथ ते इंशा अल्लाह जंग फतह थी। सुभाणे मां उन्हीअ शख्स जे हथ में झंडो ॾींदुसि। हाणे रात जो हबीब करीम ईअं फरमायो, खोड़ सारा सहाबी इन ये ॻाल्हि ते परेशान हुया त इहो कहिड़ो भलारो आहे, हूं अल्लाह ऐं रसूल सां मुहब्बत त सभु कनि था, पर इहो भाग अलाए कंहिंजो जो रसूलुल्लाह फरमायो त युहिब्बुहुल्लाहु व रसूलुहु, अल्लाह ऐं उन जो रसूल बि उन सां मुहब्बत कनि था। इहा वॾी ॻाल्हि आहे। अल्लाह सां मुहब्बत जी त हर को ॻाल्हि करे, पर अल्लाह जे हबीब करीम फरमायो त रब करीम उन सां मुहब्बत करे, रसूलुल्लाह उन सां मुहब्बत करे थो। ॾिसूं त इहो भलारो केरु आहे। सुभान अल्लाह चओ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन रात जो ईअं फरमायो, सुबुह जो महबूब करीम नमाज पढ़ी करे जीअं फारिग थिया पाण फरमायूं त अलीयुल मुर्तज़ा किथे आहे। अलीयुल मुर्तज़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु खे अखियुनि में नेणनि मुबारकनि खे तकलीफ़ रहंदी हुई, गरमाइश जे करे अखियूं उथी पवंदियूं हुयूं, इहा तकलीफ़ रहंदी हुई। उन ये ॾींहुं बि तकलीफ़ जे करे सुहिणो अलीयुल मुर्तज़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु उते हाज़िर न थी सघियो हुयो। पाण करीमन फरमायो त ऐन अली, अलीयुल मुर्तज़ा किथे आहे। अर्ज़ कयूं त या रसूल अल्लाह रमिदत आईना, उन जा नेण मुबारक सिजी पिया आहिनि, तकलीफ़ थी पई आहे उनखे। पाण करीमन फरमायो त उनखे वठी अच। चओ सुभान अल्लाह। सोने अलीयुल मुर्तज़ा के वठी आया। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजी लुआब मुबारक लगाई। मुस्तफा करीम जहिड़ो तबीब त को दुनिया में आयो ई कोन्हे। ही तरगो नेणनि जे सिजी वञण जी ॻाल्हि हुई, पर हिकिड़ो सहाबी हुयो मुस्तफा करीम जी बारगाह में टुटल जंघ खणी आयो। सुभान अल्लाह। जंघ टुटी पई हुयसि। हाणे हिते त को सर्जन जो को डॉक्टर जो कम हुजे न। सुभान अल्लाह। जंघ टुटी पई हुयसि, रसूलुल्लाह जी बारगाह में खणी आयो। कपड़ो वेढ़े करे, दिस्तार हुई उहा उनखे वेढ़े करे खणी आयो हुयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में अर्ज कई त या रसूल अल्लाह, ये टुकड़ा थी वई आहे, जंघ टुटी पई आहे। महबूब करीम फरमायो त कपड़ो खोल, इनखे सवलो कर। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन खे रुगो मिलाए सिधो करे महबूब करीम लुआब मुबारक लगाई, ॼण त टुटी कान। सुभान अल्लाह। जोर सां चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती आओ। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं बरकतूं रब करीम समूरे दुनिया जहान में रखियूं आहिनि। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती आओ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में जेकॾहिं अॼु बि केरु दर्द जी दाह करे, कंहिं बि तकलीफ़ जो जेकॾहिं रसूलुल्लाह जी बारगाह में अर्ज़ करे, त रब करीम थो ॼाणे त मुस्तफा करीम खे मदद करण में देर कान थींदी आहे। हज़रत इमाम शरफुद्दीन बोसिरी जो वाक़ियो तव्हां ॿुधो आहे न, जंहिंखे तकलीफ़ थी पई हुई, मुस्तफा करीम विसाल फरमाए विया हुया। सवें साल गुज़रण खां बाद में इमाम बोसीरी रहमतुल्लाह तआला अलैहि रात जो जॾहिं ला इलाज थी करे डॉक्टरनि उन खे मोकिले छॾियो, घर वारनि बि उन खे अलॻि कमरे में रखी छॾियो। सॼी रात ईअं
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सॾ पियो कंदो रहे। चो सुभान अल्लाह। कंहिं आशिक फरमायो या शफी अल उमम लिल्लाह कर दो करम शाला वसदार वे तेरा सोहना हरम। चो सुभान अल्लाह। या शफी अल उमम लिल्लाह कर दो करम शाला वसदार वे तेरा सोहना हरम शाला वसदार वे तेरा सोहना हरम। चो सुभान अल्लाह। मेरे हाथों में कासा है उम्मीद का हूँ भिकारी शगा मैं तेरी दीद का। ऐ महबूब मां पिन्ना थो तुझे दर ता मदद कर। सुभान अल्लाह। चो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मेरे हाथों में कासा है उम्मीद का हूँ भिकारी शगा मैं तेरी दीद का। मैं सवालिए करम तू नबी मुहतरम शाला वसदार वे तेरा सोहना हरम शाला वसदार वे तेरा सोहना हरम। या शफी अल उमम लिल्लाह कर दो करम शाला वसदार वे तेरा सोहना हरम शाला वसदार वे तेरा सोहना हरम। सुभान अल्लाह। कुछ नवासों का सदका अता कीजिए हम फकीरों की दामन को भर दीजिए। इससे मतलब नहीं के सिवा हो या कम शाला वसदार वे तेरा सोहना हरम शाला वसदार वे तेरा सोहना हरम। जोर सां जो सुभान अल्लाह। इमाम बुसीरी रहमतुल्लाह ताला अलैहि जो पुकार कई आहे रात में कसीदो लिखियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे आशिक जे घर तशरीफ फरमा थिया आहिनि। रात जो ही सुतो पियो आहे नबी करीम खे सॾ करे इनखे निंड अची वई आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन तशरीफ वठी आया पाण इन जे मथां हथ घुमायऊं। ही फालिज जो मरीज़ हुयो पासो जेको सुकी वियो हुयो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हथ घुमायो शिफायाब थी वियो आ। मुस्तफा करीम पंहिंजी चादर मुबारक इन खे तोहफ़े तौर ते अता करे मथां विझी विया। सुबुह थियो हाणे इन रात जो ई ऊंदा ही रात में अकेलो पंहिंजे कमरे में शेर चया। घर वारनि खे बि ख़बर कान हुई। सुबुह सवेर थियो हिन जो दरवाज़ो खड़कियो। दरवाज़े ते वञी ॾिसे त को अल्लाह जो नेक बानो सफेद सुहारीअ सां बुज़ुर्ग को बीठो आहे। चवे पियो त रात जेको तो कसीदो रसूलुल्लाह जे शान में लिखियो आहे उहो त मूंखे ॿुधाए। सुभान अल्लाह। वॾी ॻाल्हि आहे। तोखे कीअं ख़बर पई? वो कसीदो त मूं लिखियो आहे अकेलो ई रात घर में हुयुसि कंहिंखे बि अञा मूं कोन ॿुधायो आहे। तोखे कीअं ख़बर पई त मूं रसूलुल्लाह जे शान में शेर चया आहिनि? चई त जंहिं टाइम ते इहो तो शेर चयो पे मां उन टाइम ते रसूलुल्लाह जी बारगाह में मौजूद हुयुसि। सुभान अल्लाह।
हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन यो मोहब्बत सां जो शेर कसीदो यो ॿुधी रहिया हुया। चओ सुभान अल्लाह। बरकत ख़ातिर हिकिड़ो भला शेर हिकिड़ो ॿुधो। जी साईं, जी साईं। सुभान अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। या रब्बी सल्ली व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मुस्तफ़ा करीम जे इन आशिक पुकार कई। चवे पियो त मां उन टाइम ते मौजूद हुयुसि जॾहिं तो ये शेर चया पे। पर ऐ इमाम बुसीरी तोखे मुबारक हुजे, मुस्तफ़ा करीम जी बारगाह में तुंहिंजो कसीदो एतिरो त मक़बूल आहे जो जंहिं टाइम ते तो फिलाणा शेर पे चया उन टाइम ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॿुधी करे इएं झूमी रहिया हुया जीअं तेज हवा में वण जूं टारियूं झूमदियूं आहिनि। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती ॻाल्हि यादि आहे त रसूलुल्लाह सुहिणे अलीयुल मुर्तज़ा खे घुरायो या विसरी वई? याद आहे साईं। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन लुआब मुबारक लगाई। सैयदना अलीयुल मुर्तज़ा फरमाए तो वरी जिंदगी में तकलीफ कान थी। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन जाइ ते सुहिणे अलीयुल मुर्तज़ा खे इहो झंडो जेको जंग जी अलम बरदारी वारो अता कयो। अल्लाह तबारक व तआला सुहिणे अलीयुल मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु खे फतह अता फरमाई ऐं अहिड़ो त उन मुजाहिदाना अंदाज़ सां उहे त कारनामा ॾेखारिया, उहे जोहर ॾेखारिया। पाण करीमन फरमायो त ऐ अलीयुल मुर्तज़ा शुरू में जंग करण जी का बि ज़रूरत कान्हे का। उन्हनि खे पहिरीं ई वञी त उन्हनि खे अल्लाह ऐं उन जे रसूल जे तरफ़ दावत ॾिजां। सुभान अल्लाह। केॾी वॾी भली ॻाल्हि आहे। बेशक महबूब करीम खे रूबरू जंग करण जो शौक़ न आहे। ऐ सुहिणा अली तू उनखे जंग ते पहिरीं आमादा न कजां, उन्हनि खे दावत ॾिजां, दीन जी उन्हनि खे दावत ॾिजां। लअन यहदी अल्लाहु बिका रजुलन खैरुन लक मिन हुमरिन नअम औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हबीब करीम फरमायो त ऐ अलीयुल मुर्तज़ा जेकॾहिं हिकिड़ो शख्स बि तुंहिंजी दावत ते दीन में दाख़िल थी वञे, हिकिड़ो बि जेकॾहिं हिदायत वारो थी वञे त इहो तुंहिंजे लाइ ॻाढ़नि उठनि जे वॻ खां भलो। सुभान अल्लाह। बेशक ये दावत दीन जी दावत एॾी सुहिणी दावत। अॼु असां सभई उन दीन जी दावत में गॾु आहियूं। आमीन। हिकिड़ो शख्स बि जेकॾहिं गुनाहनि खां तौबह करे ऐं उन जी दिल अल्लाह जे तरफ़ रग़बत रखे, रसूलुल्लाह जो इश्क रखे ऐं रमज़ान जे घड़ियुनि में जेकॾहिं अल्लाह खां माफ़ी घुरी करे पंहिंजी ज़िंदगीअ में तब्दीली आणे त हिन खां वधीक ॿी कहिड़ी सुठी दावत। रब करीम फरमायो मन अहसनु क़ौलन मिम्मन दआ इलल्लाह। उन शख्स जे दावत खां वधीक सुहिणी कंहिंजी दावत आहे जंहिं अल्लाह जे तरफ़ दावत ॾिनी। ये दावत अल्लाह जे तरफ़ दावत। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतीयो, ई चंद ॻाल्हियूं जेके मूं अव्हां जी ख़िदमत में मुहब्बत वारियूं कयूं, चल रब करीम इन्हीअ जे मथां असांखे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आमीन। चल रब करीम पंहिंजे हबीब करीम जे सदके में इन्हनि आस्थाननि खे हमेशह इल्म जो फैज़ जो मरकज़ बनाए।
सभिनी के पाण में इत्तिफाक इत्तिहाद ऐं मुहब्बत जी दौलत सां रहण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आमीन। उन ये सोहणे अलीयुल मुर्तज़ा जे बच्चन जी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां। हज़रत इमाम मुहम्मद बिन हनफिया जेको सोहणे अलीयुल मुर्तज़ा जो फर्ज़ंद हुयो, पर ॿी घरवारी सैयदा खातूने जन्नत जो औलाद जेको आहे उहे सैयदा आहिनि। हजरत मुहम्मद बिन हनफिया रहमतुल्लाह ताला रज़ियल्लाहु ताला अन्हु उहो ॿी घरवारी मां सैयदना अलीयुल मुर्तज़ा जो फर्ज़ंद हुयो। ॿिए पासे वरी हजरत इमाम हुसैन सोहणो। इन्हनि ॿिन्ही जो पाण में को मसलो थी पियो, कंहिं ॻाल्हि तां पाण में थोरा तिखा मिठा थी विया। तवज्जो आहे, ये मसला थियण को वॾो मसलो न आहे, हर जाइ ते थी वेंदा आहिनि। ज़ाहिर आहे ख़्याल हर कंहिंजा मुख़्तलिफ़ हुजनि, कंहिंजो ख़्याल हिकिड़ी जाइ ते हुजे, कंहिंजो ॿी जाइ ते हुजे, त ईअं जो पाण में तिखा मिठा थिया, ॿई रवाना थिया पंहिंजे पंहिंजे घर। त हज़रत इमाम मुहम्मद बिन हनफिया रहमतुल्लाह ताला अलैहि उन छा कयो, जो ख़त लिखियो सोहणे हुसैन। हजरत इमाम हुसैन आली मकाम ॾे ख़त लिखियईं। उनमें लिखियईं त ऐ सोहणा हुसैन, अल्लाह तबारक व तआला तुंहिंजी अमड़ खे जेका इज्जत बख़्शी आहे, उहा त दुनिया जूं औरतूं गॾु कजनि तॾहिं बि उन जो मट कोन थियूं। सुभान अल्लाह जो ज़ोर सां सुभान अल्लाह। मुस्तफ़ा करीम जी इहा पाक न्याणी सैयदा खातूने जन्नत, इहा मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो समझो त अक्स मुबारक। ईअं समझिजे त फना फिर रसूल जे मकाम में हर उहा ॻाल्हि जेका रसूलुल्लाह जी ज़ात में नज़र आई। अमड़ साइण सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाईंदी हुई त मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सां हलण में मुशाबिह जेतिरी खातूने जन्नत हुई, ओतिरो ॿियो केरु कोन्हे। ॻाल्हाइण बि जेको सैयदा खातूने जन्नत जो जेको मुस्तफ़ा करीम सां मुशाबिह हुयो, अहिड़ो मुंहुं ॿिए कंहिंखे कोन ॾिठो। खातूने जन्नत हू बहू रसूलुल्लाह जी शबीह मुबारक हुई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी इहा पाक न्याणी। हजरत इमाम मुहम्मद बिन हनफिया फरमायो त ए सोहणा हुसैन, तो तुंहिंजी अमड़ खे रब करीम जेका इज्जत अता फरमाई आहे, उहा त दुनिया जूं औरतूं गॾु कजनि उन जो मट नथियूं थी सघनि। पर ऐ सोहणा हुसैन, जियां तुंहिंजो वालिद अलीयुल मुर्तज़ा आहे, मुंहिंजो वालिद बि अलीयुल मुर्तज़ा। सुभान अल्लाह। समझो था न, अमड़ खणी तुंहिंजे मकाम केॾे बि वॾे जी साहिबा आहे, पर पाण पाण में केतिरा बि हिक ॿिए खां परे थी वञूं, तूं मूंखे अलीयुल मुर्तज़ा जे औलाद खां ॿाहिरि त नथो करे सघे। जियां अव्हां अलीयुल मुर्तज़ा जा फर्ज़ंद आहियो, ईअं मां बि अलीयुल मुर्तज़ा जो फर्ज़ंद आहियां। ऐं सोहणा हुसैन, अव्हां खे रब करीम जेको मकाम ॾिनो आहे खातूने जन्नत जे करे, उहो मूंखां वधीक आहे। तंहिंजे करे मां चाहियां थो जेको अल्लाह ताला जॾहिं के बि शख्स हूंदा आहिनि, पाण में जॾहिं के बि हिक ॿिए खां परे थी वेंदा आहिनि, त पोइ उन्हनि खे जॾहिं वरी उहे पाण में ठाह कंदा आहिनि, त जेको अगराई कंदड़ हूंदो आहे, रब करीम सभई बरकतूं उन्हीअ खे अता फरमाईंदो आहे। तंहिंजे करे ऐ सोहणा हुसैन, मां चाहियां थो अवां मूंखां वॾा आहियो, वधीक मनसब वारा आहियो,
चाहियां थो त इहे इज्जतूं इहे मर्तबा सभई अव्हां खे मिलन तंहिंजे करे जीअं ई मुंहिंजो ख़त अव्हां वटि पहुचे मेहरबानी करे तशरीफ़ वठी अचिजो मूंखे परचाए वञे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सोने हुसैन दे ख़त लिखाई त तव्हां वटि चिठी अचे त अचिजो मूंखे परचाए वञिजो इन जे लाइ त जीअं इहे इज़तूं मक़ाम मर्तबा सभई तव्हां खे हाणे इमाम मोहम्मद बिन हनफिया त इहा ॻाल्हि लिखी हाणे अॻियां ॾिसूं त सुणो हुसैन छा थो करे सुभान अल्लाह चओ मोहब्बत सां सुभान अल्लाह खुदा थो ॼाणे त जीअं इमाम हुसैन सुहिणे वटि इहा चिठी पहुती पढ़ी फौरन ट्रुप ॾेई करे उथियो सुभान अल्लाह उथियो खणी दिस्तार मथे मुबारक ते रखी करे हलियो ऐं इमाम मोहम्मद बिन हनफिया खे अची करे परचायां उन खे भाकुर पाए करे जेका बि ॻाल्हि हुई ॿिन्ही जी हिक ॿिए खे माफ़ करे छॾियाऊं त ॾिसो त केतिरो हिकिड़ी जाइ ते किथे को मामिलो हुयो कंहिं जुमे ते किथे तकरीर कई पई तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां थो ॾाढी मज़ेदार हिकिड़ी जाइ ते मूं तकरीर कई पई उते बि इहो ई मौज़ू हुयो पाण में मुहबत जो इत्तिफ़ाक़ ऐं प्यार जो जुमे जी तकरीर कयमि उते ॿ हिकिड़ा शख़्स हुया जिन जो पाण में किन सालनि खां वठी करे मसइलो हलंदड़ हुयो अल्लाह जे फज़ल ऐं करम सां जीअं मूं तकरीर ख़त्म कई त उहे ॿई शख़्स उथी बीठा पाण में भाकुर पाए करे हिक ॿिए खे माफ़ करे छॾिया इन खां वधीक ॿी कहिड़ी भली ॻाल्हि आहे इहा नेकीअ जी दावत आहे अल्लाह तबारक व तआला सभिनी खे इन जूं बरकतूं नसीब फरमाए आमीन बिजाहिन नबील अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।